अस्सलाम वालेकुम दोस्तों अज असां ॻाल्हि कंदासीं आसमा भुट्टो जी। दोस्तों आसमा भुट्टो जो अॼोके ॾींहं ते अॼु न पर कल्ह उन जो फादर वफ़ात करे वियो आहे। दोस्तों आसमा भुट्टो जो वालिद वफ़ात करे वियो आहे ऐं आसमा भुट्टो जा मासात बि वफ़ात करे विया आहिनि हिकु एक्सीडेंट में। दोस्तों ज़ुल्फ़कार बुर्दी बि पंहिंजे दुख जो इज़हार कंदे फेसबुक ते पोस्ट शेयर कई अथई। ऐं दोस्तों ज़ुल्फ़कार बुर्दी ऐं ॿिया खोड़ सारा अदाकार आसमा भुट्टो जे वालिद जे जनाज़े ते शरीक थिया ऐं पंहिंजो दुख जो इज़हार कयो अथनि। ऐं दोस्तों हिकिड़ी तस्वीर भी वायरल थी आहे आसमा भुट्टो जी, जंहिं तस्वीर में आसमा भुट्टो ॾाढी ॾुखायल आहे ऐं उन तस्वीर में उहा रोए थी पई ऐं परियां एम्बुलेंस पई आहे थी। त दोस्तों अचो त उहा तस्वीर मां तव्हांखे ॾसियां थो। दोस्तों ही ॾिसो तस्वीर, तव्हां सोची सघो था, तव्हांखे अंदाज़ो थिए थो त आसमा भुट्टो हिते केॾी ॾुखायल आहे ऐं उनखे पंहिंजे वालिद जो दुख थियो आहे। पर दोस्तों असांखे बि दुख थियो आहे, पर दोस्तों हिन फ़ानी दुनिया मां हर कंहिंखे हलणो आहे, कंहिंखे बि न आहे रहणो हिन दुनिया में। हिन दुनिया में रुगो सिर्फ़ु हिकिड़ो अल्लाह ई रही सघे थो, जेको असां सॼी दुनिया जो मालिक आहे, जेको कुल शयुनि क़दीर आहे, उहो ई हिन दुनिया ते रही सघे थो। बाक़ी इंसान जे वस जी का बि ॻाल्हि न आहे। हिकिड़ा इंसान मरंदा, ॿिया ॼमंदा, वरी मरंदा, वरी ॼमंदा। दोस्तों इहो ई सिलसिलो क़यामत ताईं हलंदो रहंदो। पर हिन दुनिया में कंहिंखे बि न आहे रहणो, सिर्फ़ु अल्लाह खे रहणो आहे। त दोस्तों असांखे तमामु घणो दुख थियो आहे आसमा भुट्टो जे वालिद जो। त दोस्तों अॼु जी असांजी वीडियो एतिरी आहे। वीडियो सुठी लॻी हुजे तिन खे लाइक कजो ऐं अहिड़ा वीडियो ॾिसण जे लाइ, अहिड़ी नई अपडेट ॿुधण जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कयो। मिलूं था कंहिं ॿिए वीडियो ते, तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।